खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ खीराडी जे रवासी नौजवान मूरत अली पुट अली जान बोज़दार खे ढिलिया रोड तां 10 ॾींहं अॻु खिपरो पुलिस SSP सांगड़ जे हुकम ते गिरफ़्तार करे बिना केस जे 10 ॾींहं कैद रखियो, जॾहिं त मूरत अली बोज़दार ते ताज़ो तहरीक इंसाफ़ छॾण ऐं PP में शामिल थियण PP अॻवान अल्लाह बचायो थेबे जी ढगी चोरी करण जे इल्ज़ाम हो, जंहिं जे फ़ैसिले लाइ संदुस वारिस PP ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरजो PP सिंध जे नायब सदर सरफराज राजड़ खे पिण दाह ॾिनी हुई। वारसनि मूजिब ॿिन्ही अॻवान नौजवान जी आज़ादी लाइ पुलिस सां पिण ॻाल्हायो हो, आज़ादी जो आसरो ॾिनो। पुलिस जांच करण लाइ चयो हो। वारसनि मूजिब पुलिस रात जो हमरा खे आज़ाद करण जो चई सांगड़ पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त सांगड़ पुलिस नौजवान खे फोरू ॼाणाए हाफ फ्राई करे छॾियो, जंहिंखे नवाबशाह अस्पताल मोकिलियो वियो, पर उते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नौजवान फोत थी वियो, जॾहिं त फोती मूरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। सांगड़ पुलिस पारां जाली मुक़ाबले में नौजवान खे मारण खां पोइ संदुस वारसनि ऐं सियासी समाजी अॻवान सांगड़ ऐं खिपरो पुलिस ऐं PP अॻवान अल्लाह बचायो थेबो ख़िलाफ़ सख़्त पालींदड़ राहिब बोज़दार, पठान बोज़दार, अकरम बोज़दार, साईंदाद बोज़दार, जस्कम अॻवान अकबर खान मरी, आज़ाद कुंभर, महरान सिंधी, अब्दुल नबी बुर्दी, STP अॻवान अवेस उरुंजो ऐं ॿिनि जी अॻवानी में पहिरिएं मेन चौक खिपरो मेन चौक ते सवे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो, बाद में लाश खिपरो वाह मोरी ते सवे माण्हुनि रोड ब्लॉक करे छॾियो ऐं धरणो ऐं मुज़ाहिरे सबबि खिपरो मीरपुर ख़ास रोड ब्लॉक थी वियो। रोड ब्लॉक थियण सबबि सवे गाॾियूं बीह वयूं आहिनि। मुज़ाहिरे में शामिल मक़दूल जे पीउ राहब खान बोज़दार ॿुधाए त मूंखे औलाद न हुजण सबबि मूरत खे हंज में वरितो हो, कूड़े इल्ज़ाम में पुट खे क़त्ल कयो। हिन चयो त ॿुधायो त अल्लाह बचायो थेबो पुट खे क़त्ल करायो। खिपरो पुलिस 10 ॾींहं असां खे आसरे में रखियो, रात कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो। वारसनि इहो ॿुधायो त अली हसन हिंगोरजो सरफराज राजड़ खे बि पुलिस आसरा ॾिना आहिनि। बाद में PP ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरजो ऐं PP अॻवान औरंगज़ेब मरी, PP तालका सदर अमानुल्लाह मरी, उमर गुल हिंगोरजो, हाजी इम्तियाज़ दर्स, राजा शर पिण धरणे में शामिल थी विया। बाद में अली हसन हिंगोरजो औरंगज़ेब मरी ॿुधायो त असीं SSP डॉक्टर फुर्ग लंजार, SHO खिपरो असलम बिलो मूंखे यकीन ॾियारियो हो त मूरत खे आज़ाद कराईंदासीं, पर हिननि बेगुनाह क़त्ल कयो आहे। शाज़िया मरी CM सां ॻाल्हायो आहे, सूबेदार मुअत्तल थींदा, SSP सांगड़ ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इन बाद मुज़ाहिरो ख़त्म करे छॾियो आहे। अपील था कयूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे त महिरबानी करे ही जेके ऑफिसर जेके ही अहिड़ो कमु था कनि उन्हनि ते सख़्तु जेको आहे सो कार्रवाई कई वञे ऐं उहे उन्हनि खे सस्पेंड कयो वञे ऐं उन्हनि खे कॾहिं बहाल न कयो वञे। ऐं इहा पाण अवां सभिनीनि सां गॾिजी असीं पाण पीपुल्स पार्टी वारा अपील था कयूं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे त महिरबानी करे इन ते को न को एक्शन खयो वञे। पुलिस खे बि चवंदा रहिया आहियूं त बेगुनाह माण्हुनि खे न मारियो वञे, पर उन जे बावजूदि बि जॾहिं ॾिसनि था भई त जेको हेॾा वॾा वाक़िया थियनि पिया ऐं अहिड़े टाइम ते पुलिस हेॾी वॾी नाजाइज़ी कई आहे जेको हींअर फ्लड में पूरी दुनिया पूरो पाकिस्तान ॿुधो पियो आहे। उन जे बावजूदि ही एतिरनि माण्हुनि खे अॼु असां लाश खणी जे असांजे अॻियां रखिया अथनि त बिल्कुलु इहा पुलिस जी ॾाढाई आहे। हर अॻियां जिते बि वेंदो त हुनखे मुंहिंजो साईं रुंजी वारो कमु थी वेंदो। हर माण्हू वटि असांजी इहा ई रड़ हुई। तंहिंखां पोइ असांखे 2 कलाक सिर्फ़ु अली हसन जे फ़ोन ते असांखे मुलाक़ात हुन छोकिरे सां थी, हुनजा असां कपिड़ा चेंज कया आहिनि। हीअ जेको कल्ह राति वारा उहे अॼु राति उन कपिड़नि में हिते पहुतो उल्हास मिलियो असांखे। असांजी इहा ई रड़ हुई त साईं तव्हां फ़ोन कयो पिया, शइ कयो पिया। अली हसन अदे वारा जेके बि आहिनि ही असांजा सियासतदान सुठा आहिनि, पर हिननि खां जेको गेम कयो आहे अलाह बचाए थिए कयो आहे। हिननि जे मुंहं ते साफ़ थी वियो आहे अंदरि SP खे अंदरूनी चई छॾे हिते जेको कार्रवाई कर। अच्छा जज जी ॻाल्हि पे हले त हुन फ़ोन करे बदिराई उहो छा मामिलो आहे? अली बेश के नालो आहे, अलाह बचाए छोकिरो जज आहे जंहिं SP के सोरस करे ऐं असां ते हेतिरो टॉर्चर कयो वियो आहे। अच्छा अवां कंहिं ते केस दाख़िल कराइण चाहींदो? असां हींअर केस दाख़िल अलाह बचाए थिबे ते बि कराईंदासीं, हुनजे पुट जे सोरस कयो उन ते बि कराईंदासीं। जेको जज आहे अली बेश के SP SHO ऐं जेके माण्हू असांजा खणी आया आहिनि, कामिल हिकिड़े नालो कामिल आहे ऐं ॿिया बि आहिनि पुलिस वारा रब्बू चांडो, इहे जेके माण्हू मिल वसनि असां उन्हनि सभिनी ते केस कराईंदासीं। अच्छा हींअर वटि अॻवान आया आहिनि, रोड ब्लॉक आहे, माण्हुनि जी वॾी हिकिड़ी लाइन लॻी वई आहे,
त हींअर अॻिते जी हिकमत अमली छा आहे, रोड खोलींदो या अवां जो हलंदो रहंदो, छाकाणि त हीअ असां हिन जी कल्ह बि इज़त कई आहे, अॼु बि हिन जी इज़त कंदासीं। प्यार कयो आहे न अॼु ॾहूं ॾींहं रुॻो हथ ॾेई ॾेई में मारे तव्हां कंहिं कंहिंखे दान ॾिनी बेगुनाह गिरफ़्तार कयल आहे, कंहिं कंहिंखे नथो ॻाल्हाए सघे बाबा मजबूर आहे। ऐं ॻाल्हाइनि साईं त अॼु ॾहूं ॾींहं आहे। SHO ख़ुदि मूंसां मिलियो आहे, SHO ख़ुदि मूंसां मिलियो आहे। आसरन में असांखे रहाई, असांखे आसरन में रहाई। अॼु माण्हू ॾियां थो, सुबुह जो ॾियां थो। साईं तोखे पैसनि जी ज़रूरत हुजे पैसा ॾियूं, थेबे जी ज़रूरत हुजे असां थेबे खे वञी माफ़ी वठूं का ग़लती असांजी हुजे। उहे बि असांजा फ़ैसिला थी विया। SP हुकुम करे माण्हू थो ॾिया, SP हुकुम करे माण्हू थो ॾिया। पोइ मरायो SP SHO ॿियो कंहिं मरायो असांजे माण्हू? असां न नाजाइज़ कहिड़ी जाइ तव्हां गिरफ़्तार थियो? SHO जो चवणु आहे, SHO जो चवणु इहो आहे SP माण्हू ॾींदो, SP माण्हू ॾींदो। अॼु ॾिए थो, सुबुह जो ॾिए थो। असां आसरन में रहिया आहियूं। अॼु असांखे लाश मिलियो आहे, असांखे नवाबशाह अस्पताल में बेदर्दी सां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।